जाम नवाज़ अली जे ॿेराणी में जेडीए अॻवान अकबर खान मरी पारां ॻोठनि में घर ठाराए ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिंमें अॼु ॿेराणी भरिसां ॻोठ मंठू मेघवाड़ में हिक बेवा औरत खे घर ठाराए ॾिनो वियो आहे। इन मौक़े ते जेडीए अॻवान अकबर खान मरी चयो, ही हालिया बरसात बाद सागर ज़िले जो पहिरियों घर आहे जेको ठाराए बरसात मुतासिर ख़ानदान खे ॾिनो वियो आहे। मुंहिंजी कोशिश आहे त पीएस जाम नवाज़ अली जे हर हिक यूनियन काउंसिल में बरसात मुतासिरनि 8 खां 10 घर ठाराए ॾियां। सुभाणे खां 5 नए घरनि जो कमु शुरू थी वेंदो। ठहंदड़ घर 10 बाय 17 फुट जो आहे, जंहिंमें सोलर सिस्टम लॻल आहे। उन सां गॾु हिकु बावर्ची खानो पिणु ठाराए ॾियूं पिया। उन खां पहिरीं 5000 राशन जा बैग विरहाया आहिनि ऐं 2000 जे लॻभॻि माण्हुनि खे टेंट तरपाल ॾिना आहिनि। हुकूमत किथे नज़र नथी अचे। आलमी इदारनि समेत सरहदी वारनि माण्हुनि जो हुकूमत ते एतमाद नाहे। असां सभिनी खे अॻिते अचणो पवंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।